अॼु टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं उहो आहे साइंसी तरीक़ो जंहिंखे साइंटिफिक अप्रोच या साइंटिफिक मेथड चइबो आहे। एक्चुअली केमिस्ट्री में जॾहिं को कमुकारु करणो हूंदो आहे या जॾहिं बि असांखे का नॉलेज खपंदी आहे त उन नॉलेज खे हासिल करण जे लाइ डिफरेंट प्रोसेस सां गुज़रणो पवंदो आहे, मतिलबु डिफरेंट स्टेप्स खां गुज़री करे उहो नॉलेज हासिल कई वेंदी आहे। हाणे जीअं जॾहिं का बिरयानी ठाहिणी हुजे त बिरयानी ठाहिण जे लाइ असांखे पूरो प्रोसेस हूंदो आहे, स्टेप बाय स्टेप कमु करणा हूंदा आहिनि रेसिपीअ सां गॾु। अहिड़े तरीक़े सां केमिस्ट्री में जेकी बि असांखे नॉलेज मिलंदी आहे त असां पहिरीं हिननि चेन प्रोसेसिस मां गुज़रंदा आहियूं, चेन स्टेप्स मां गुज़री करे उहा नॉलेज हासिल कंदा आहियूं। सभ खां पहिरीं जेको स्टेप आहे उनखे चवंदा आहियूं मुशाहिदो, ऑब्ज़र्वेशन। मुशाहिदो या ऑब्ज़र्वेशन छा हूंदी आहे त कंहिं बि फेनोमेना खे, कंहिं बि शइ जी नॉलेज हासिल करण जे लाइ पहिरीं असांखे उन प्रोसेस जी, उन कम जी हिकु परख करणी पवंदी आहे। परख जो मतिलबु आहे त उनखे असां जांचणो पवंदो आहे, उनखे गौर सां ॾिसणो पवंदो आहे, पंहिंजे स्किल्स जे लिहाज़ खां उनखे चेक करणो पवंदो आहे, ॾिसणो पवंदो आहे। उनखे असां चवंदा आहियूं मुशाहिदो। यानी जहिड़े तरीक़े सां असांखे साइकिल सिखणी हुजे त साइकिल सिखण खां पहिरीं असां छा कंदासीं, जेको साइकिल हलाईंदो उनखे गौर सां ॾिसंदासीं त हीअ साइकिल हलाए कीअं थो। अहिड़े तरीक़े सां का बि नॉलेज हासिल करणी हूंदी कंहिं शइ जे बारे में त असां पहिरीं उनखे गौर सां ॾिसंदासीं त भई हीउ जेको प्रोसेस थिए थो या हीअ जेकी शइ आहे इहा कहिड़ी आहे, इहा छाजी ठहियल आहे, कहिड़े तरीक़े सां अरेंज आहे, त पहिरीं उनखे असां गौर सां ॾिसंदासीं। जॾहिं असां उनखे मुशाहिदो कंप्लीट थी वेंदो असांजो त हिकु ॿ एक्सपेरिमेंट करण खां बाद में असां उहो बयानु कंदासीं। पहिरीं उनखे चकास करे ठीकु आहे, पोइ हिकिड़ो स्टेप अॻिते वधंदासीं। कहिड़े तरीक़े सां त जॾहिं असांखे ख़बर पइजी वई, जॾहिं फर्स्ट स्टेप असां क्रॉस करे वरितो त सेकेंड स्टेप में असां छा कंदा आहियूं, उन शइ खे रिलीवेंट एक्सपेरिमेंट करे उन शइ खे सम्झी, मतिलबु उनखे असां बयानु त कंदा आहियूं पर उहो असांजे पंहिंजी नॉलेज जे मुताबिक़ हूंदो आहे, पंहिंजे स्किल्स जे मुताबिक़ हूंदो आहे, पंहिंजा जेके हुन ते एक्सपेरिमेंट कंदा आहियूं उन लिहाज़ खां असां उनखे बयानु कंदा आहियूं, जंहिंखे असां मफ़रूज़ो चवंदा आहियूं। मफ़रूज़ो मतिलबु त का शइ तव्हां बयानु कई आहे, पहिरीं ऑब्ज़र्व करे उन ते रिलीवेंट हिकु ॿ एक्सपेरिमेंट करे तव्हां उन शइ खे बयानु कयो त इहो तव्हांजो मफ़रूज़ो थी वियो। मफ़रूज़े खां बाद में उहो उन ते तव्हां डिफरेंट साइंटिस्ट खे उहो मफ़रूज़ो पेश कंदा, मतिलबु जेको का शइ जे बारे में मफ़रूज़ो जेको तव्हांजो तयारु थी वियो, तव्हां छा कंदा आहियो, तव्हां डिफरेंट साइंटिस्ट खे, डिफरेंट साइंटिस्ट सेम फील्ड वारा जेके हूंदा आहिनि उनखे तव्हां उहो मफ़रूज़ो ॾेई छॾींदा त भई हीअ असांजो कमु आहे, हीअ असां जेका आहे सो हाइपोथेसिस ॾिनो आहे, हिनखे चेकआउट कयो। पोइ उहे डिफरेंट तरीक़े सां उनखे छा कंदा आहिनि त चकासींदा आहिनि, उन ते एक्सपेरिमेंट कंदा आहिनि, पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां उनखे ॾिसण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं उन्हनि एक्सपेरिमेंट्स जो जेकॾहिं रिज़ल्ट तव्हां वटि सेम अचे थो जेको तव्हां वटि आयो त उनखे असां चवंदासीं दैट इज़ थ्योरी, उहो तव्हांजो नज़रिए में काउंट थींदो। हाणे नज़रिया जेके हूंदा आहिनि, थ्योरीज़ जेके हूंदियूं आहिनि उहे वरी अगेन एंड अगेन टेस्ट थींदियूं आहिनि। जेॾी महिल नज़रियो बेसिकली हिनखे असां चवंदा आहियूं दैट इज़ साइंटिफिक एक्सेप्टेबल आइडिया, जेको साइंसी तौर ते तव्हांजो आइडियो हुजे ऐं मक़बूल थियल हुजे, क़बूल थियल हुजे, साइंसी बुनियादुनि ते पूरो लहे थो, उहो आहे नज़रियो। ऐं नज़रिए खे जेकॾहिं बार बार टेस्ट कयो वञे, बार बार डिफरेंट तरीक़े सां टेस्ट कयो वञे, डिफरेंट साइंटिस्ट उनखे टेस्ट कनि ऐं उहो नज़रियो तव्हांजो पूरो लहे, उन्हनि सभिनी क्राइटेरियाज़ ते, उन्हनि सभिनी हदुनि ते जेके ॿिया साइंटिस्ट ॿुधाइनि त उनखे असां चवंदासीं हाणे उन में को बि शक न आहे त इहो नज़रियो तव्हांजो सही आहे, उन में का बि चेंजिंग नथी थी सघे, त उनखे असां नेक्स्ट स्टेप अॻिते वठींदासीं, उनखे हाणे चवंदासीं क़ाइदो, लॉ या प्रिंसिपल। ऐं लॉ ऐं प्रिंसिपल उहा शइ हूंदी आहे जेका
हक़ीक़त हूंदी आहे, मतिलबु असां ईंदा जो त उन में को बि शक न हूंदो आहे ऐं साइंटिफिकली प्रूफ सां गॾोगॾु नॉट चेंजेबल, उनखे असां चेंज न करे सघंदा आहे। त जेके थ्योरीज़ हूंदियूं आहिनि लॉ ते जॾहिं पहुचंदियूं आहिनि त काफ़ी थ्योरीज़ जेके हूंदियूं आहिनि उहे रिजेक्ट थी वेंदियूं आहिनि, या जेके असांजा क़ाइदा हूंदा आहिनि, प्रिंसिपल्स हूंदा आहिनि, लॉज हूंदा आहिनि, उहे काफ़ी तौर ते ईअं थींदो आहे त उहे जांचण मुश्किल हूंदा आहिनि, उनजी परख करणु मुश्किल हूंदी आहे। जेकॾहिं उनखे असां मैथमेटिकल लॉज हूंदा आहिनि जिनखे तव्हां मैथमेटिकली त प्रूफ करे सघो था, पर एक्सपेरिमेंटली नथा करे सघो, या एक्सपेरिमेंटली त करे सघो था पर मैथमेटिकली नथा करे सघो। चंद लॉज अहिड़ा आहिनि जीअं एवोगेड्रो नंबर। हाणे एवोगेड्रो नंबर उहो लॉ आहे जंहिंमें एवोगेड्रो हिकिड़ो लॉ त ॾेई छॾियो पर उनखे असां प्रैक्टिकली प्रूफ नथा करे सघूं। सो अॼु जो टॉपिक जंहिंमें असां पढ़ियो साइंसी तरीक़ो। साइंसी तरीक़ो छा आहे? साइंसी तरीक़ो साइंसी नॉलेज हासिल करण जे लाइ असांखे 4 स्टेप्स मां प्रोसेस मां गुज़रणो पवंदो आहे। मुशाहिदो, मतिलबु उनखे सुठे तरीक़े सां शइ खे सुठे तरीक़े सां जांचणु ॾिसणु। मफ़रूज़ो, रिलीवेंट एक्सपेरिमेंट करे का शइ बयानु करणु। नज़रियो, साइंटिफिकली एक्सेप्टेबल, साइंसी तौर ते जेको मञियल हुजे उनखे नज़रियो चवंदासीं। डिफरेंट साइंटिस्ट जॾहिं उनखे तव्हांजी नॉलेज खे, तव्हांजे मफ़रूज़े खे टेस्ट करे चवनि त ही सही आहे त उनखे असां नज़रियो चवंदासीं। ऐं नज़रिये खां बाद में जॾहिं उहो नज़रियो बार बार टेस्ट करे सही साबित थिए उनखे असां क़ाइदो या लॉ या कानून चवंदासीं। सो इहो हुयो अॼु टॉपिक जेको असां कंप्लीट कयो। इंशाअल्लाह सुभाणे नई टॉपिक सां गॾु ऐं इन सां असां पहिरियों चैप्टर कंप्लीट कयो।